सेठ नए साल जूं वाधायूं अथव। अरे किथे वरती आहे नई जाल? अरे जाल न भाई, साल साल शाल न न शाल शाजी चढ़ियो आहियां थोड़ो। एॾियूं थधूं थोड़ी आयूं आहिनि जो शालूं पाईंदासीं। अरे यार अच्छा ॿुधो, घर में दॿो मना कजो, मां रोटी खणी थो अचां। केरी मोटी खणी तो अचे बेवकूफ़? तुझी भी छोड़िन जे बिना गाड़ी न थी हले छा? इते दुकान ते पाण नथा मापी सघूं, मोटिन के काथे रखंदासीं? मोटी नथो चवां यार, रोटी रोटी। चोटी कंहिंजी चोटी पटियां वरी? चोटी भी नथो चवां यार, घर में रोटी मना कजो। घर में सोटी मना क्या? अरे जरूर कहिड़ो आहे सोटीअ जो? वॉशिंग मशीन आहे न मुंहिंजे घर। छा था चओ? पुछेन गॾु सलाद खाईंदा? सलाद छा? सलाद खाईंदा गॾु पुछेन। सेठ सेठ इहो गॾु सलाद खपेव? मलाड़ खपेव? चई ईअं तो मलाड़ तुझे पीउ जो आहे। सलाद तो चवां यार मां, सलाद। मम्मी किचन मां पुछे थी। मम्मी किचन में सुके थी? बेजा माल आहे ईअं ॻाल्हाइबो आहे? कपिड़ो आहे सुके थी? सुकंदी छो यार, सम्झो ई नथा तव्हां। ॿुध, दुकान ते ईंदे ईंदे धूप वठंदो अचिजांइ। धूप धूप वठी अचां? सूप न बेदिमागी माण्हू, धूप 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 ई चयो मां। बेवकूफ़ माण्हू वरी सूप तो चए। हिन महिल सूप छो पीअंदुमि मां? भाऊ भाऊ ॿुधो भाऊ, छा आहे? माजा ॾियो माजा। छाजा गांजा ॾियांव? गंजेड़ी तो लॻाऊं मां? नशेड़ी तो लॻाऊं मां? अरे भाऊ माजा माजा खपे माजा। विकी कढेसि हिन नशेड़ीअ खे ॿाहिरि। सेठ हाणे त नओं साल चालू थियो सेठ, हाणे त पघार वधायो। छा पघार घटायो? छा मस्त माण्हू आहे तूं त? हिन ई महीने था कयूं इहो शुभ कम। अरे घटायो नथो चवां यार मां, वधायो वधायो। हा बाबा घटायूं था। कहिड़ी तारीख़ वठंदो तूं पैसा? 10 तारीख़ वठंदो न? घणी पघार थी? 6000। हिन महीने खां 4000 डन। सेठ ईअं न कयो न यार, ॾिसो दोस्तीअ में। हल हाणे दुकान ते अच, फटाफट कर, जाम कम पियो आहे। भाऊ 2 सोडाऊं त ॾिजो। 10 सोडाऊं कढ भाई। 2 तो चवां, 2 खपनि। ॿुधियो न हिकु दफ़ो 10 खपनव? भड़को छो था? 2 तो चवां भाऊ 2। कॾहिं या पुट आयो या? अरे 2 मन 2 थू तोते थू।